अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइन। नाज़रीन, पाकिस्तान में 76 सालनि दौरान एहतसाब जो निशानो रुगो सियासतदान बणिया आहिनि। अॻूणे वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान में 76 सालनि दौरान एहतसाब जो निशानो रुगो सियासतदान बणिया आहिनि। एहतसाब सभिनि लाइ हुजणु घुरिजे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहबाज़ शरीफ़ चयो त 12 अक्टूबर ते नवाज़ शरीफ़ ऐं मूंखे बि केतिरनि ई महीननि ताईं गाइबु कयो वियो हो। असांजे पीरसन वालिदैन खे बि ख़बर न हुई त असां किथे आहियूं। असांखे मुल्क बदर करण बैदि हमज़ा खे यरगमाल बनाए रखियो वियो। असां त कॾहिं GHQ ते हमिलो न कयो। असां त कॾहिं का शिकायत बि न कई। शहबाज़ शरीफ़ चयो त हाणे बार बार उहो सुवालु न थियणु घुरिजे त नवाज़ शरीफ़ अचे थो या नथो अचे। नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते वतन वापसि ज़रूरु ईंदो। नाज़रीन, सिंध जे एपेक्स कमेटी जो इजलास तलब अफ़गानिस्तान ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि अॼु एपेक्स कमेटी जो इजलास तलब कयो वियो आहे। इजलास में IG सिंध, पुलिस, रेंजर्स ऐं ॿिया अमलदार शरीक थींदा। इजलास में कचे अंदरि धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन, पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन जी हिकमत अमली बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। इजलास में अफ़गानियुनि समेत गैर क़ानूनी तौरु तरसियल परॾेहियुनि ख़िलाफ़ जारी कार्रवाइयुनि बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। IG सिंध ॾोहनि में अफ़गानियुनि जे मुलज़ हुअण बाबति रिपोर्ट बि पेश कंदो। FIA पारां डॉलर्स जी गैर क़ानूनी स्मगलिंग ख़िलाफ़ जारी क्रैकडाउन बाबति एपेक्स कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। नाज़रीन, कराची में शागिर्दाणी साम्हूं फहिश हरकतूं कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार पुलिसानू पंहिंजो ॾोह बासींदे चयो आहे त अहिड़ी कुदी हरकत करण ते मां शर्मसार आहियां। कराची जे समन आबाद वारे इलाइक़े में छोकिरीअ सां बदतमीज़ी ऐं फहिश हरकत कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी वियो। समन आबाद थाणे जी पुलिस जवाबदार आसिफ़ खे CCTV फुटेज जे मदद सां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार आसिफ़ भंगोरिया ॻोठ अज़ीज़ाबाद जो रहवासी आहे। जवाबदार वाक़िए बैदि पंहिंजी मोटरसाइकिल छॾे फ़रार थी वियो हो। जवाबदार पुलिसानू पंहिंजो ॾोह बासींदे चयो आहे त अहिड़ी कुदी हरकत करण ते मां शर्मसार आहियां। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। नाज़रीन, माड़ी जलबाणी वाक़िए जे जुडिशल इंक्वायरी बाबति दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर कई वई आहे। सिंध हाई कोर्ट माड़ी जलबाणी वाक़िए जी जुडिशल इंक्वायरी करण लाइ दाख़िल करायल दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। जस्टिस नेमतुल्लाह फुलकोट जी सरबराही में ॿ रुकनी बेंच वाॻियल धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। सिंध बार काउंसिल जे अॻूणे वाइस चेयरमैन ज़ुल्फ़कार अली जलबाणी पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में चयो वियो आहे त हाई कोर्ट जी हाज़िर सरस जजनि जी सरबराही में अदालती कमीशन जोड़े शफ़ाफ़ जांच कराई वञे। सिंध बार काउंसिल जे अॻूणे वाइस चेयरमैन दरख़्वास्त में ॻोठाणनि खे मारींदड़ अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण ऐं खेनि गिरफ़्तार करण जी इस्तदा कई आहे। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट नींगर सां ॾाढाई केस में ॿिनि जवाबदारनि जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच नींगर सां ॾाढाई करण जे केस में गिरफ़्तार ॿिनि जवाबदारनि जी उबूरी ज़मानत रद्द कंदे खेनि जेल उमाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जवाबदारनि नेक मोहम्मद ऐं आशान ज़रदारी ते इल्ज़ाम आहे त हिननि जुलाई में 8 सालनि जे नींगर सां जिन्सी ज़्यादती कई हुई। 11 जुलाई 2023 ते नवाबशाह तलके थाणे जी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हो। फिरियादी धुर जे वकील दलील ॾींदे चयो त तिबी मुआइने दौरान नींगर सां जिन्सी ॾाढाई जी तस्दीक़ थी। जांच अफ़सर चयो त ज़्यादती वारे वाक़िए जूं वीडियोज़ बि फ़राहम कयूं वयूं हुयूं। अदालत ॿिन्ही जवाबदारनि जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।